पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण ई ख़ल्क़े खूब पाण ई तालिब दिन जो पाण ई जल जलालहू पाण ई जान जमाल पाण ई सूरत पिरी जी पाण ई हुस्न कमाल पाण ई पीर मुरीद थिए पाण ई पाण ख़याल सभु सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमामु मुंहिंजा नाज़रीन, तव्हां यकीनन हिन वक़्तु टाइम कढी घरनि में मौजूदु हूंदो ऐं टेलीविज़न स्क्रीन ऑन करे वेठा हूंदो। ऐं सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन। ऐं असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त इंसान जी जेका ख़्वाहिश आहे उहा ॾींहों ॾींहुं छो वधंदी आहे। कॾहिं सवाल तव्हांजे ज़हन में बि जनमु वरितो हूंदो ऐं जेका ख़्वाहिश आहे उहा असांखे ला हासिल जी तरफ़ वठी वेंदी आहे, पर जेको असां वटि हासिलु हूंदो आहे उनजो क़दुरु असां विञाए वेहंदा आहियूं। ऐं घणा सारा मामलात हूंदा आहिनि जिते असां अॻियां वधण जी कोशिशि कंदा आहियूं। असां चाहींदा आहियूं त अॻु खां अॻु भरा हुजूं, पर जेका घड़ी असांखे नसीबु थिए थी, जेको पल असांखे नसीबु थिए थो, जेको वक़्तु असांजो आहे, जेको रिस्क असांजो आहे, जेको नसीबु असांजो आहे, उहो असांखे ओतिरो ई मिली सघे थो। चवंदा आहिनि त तव्हांजे हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु जिन जो कॉल मुबारक आहे इहो बि त अव्हांजे वात जो गिरह बि जेकॾहिं अव्हांखे नसीबु नथो थिए, अव्हांजे नसीब में न आहे त उहो अव्हांखे नसीबु न थींदो। यानी अव्हां खाईंदा आहियो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, पाण कुझु खाईंदा आहियूं वात मां बि किरी पवंदो आहे, यानी उन ते असांजो नसीबु न हूंदो आहे। पर जिथे असांजो नसीबु आहे त उहो ॿिनि पहाड़नि जे भले विच में शइ हुजे, उहा असां ताईं हली ईंदी। ऐं इहो असांजो ईमान बि हुअणु खपे त जेको असांजे लाइ आहे उहो असांखे ई मिलंदो, पर जंहिं शइ ते असांजो नसीबु न आहे उहा शइ असांखे न नसीबु थींदी। ऐं इहे सभु मां सम्झां थी तरबियत वारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे सभु सुहिणियूं ॻाल्हियूं असांखे सब्र पिणु सेखारींदियूं आहिनि। ऐं हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु जिन जो कॉल मुबारक आहे तव्हां उन इंसान खे चूंड कयो जेको इंसानु अव्हांखे इज़त ॾिए। छो त मां सम्झां थी त इंसानु इज़तुनि जे लाइ जीअंदो आहे। माण्हू कुझु बि करे दुनिया में कंहिं बि लेवल ताईं तव्हां पहुची वञो, पर तव्हां जीअंदा आहियो इज़तुनि ख़ातिर। नाज़रीन, असां हिन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल रखी सघूं। आलम दीन असांजे प्रोग्राम में मौजूदु हूंदा, उन्हनि सां वधीक डिस्कशन हिन प्रोग्राम में थींदी। ऐं ट्रांसमिशन जी तरफ़ बाक़ाइदगी सां अॻियां वधां थी। हिन ट्रांसमिशन सां सहकार कंहिंजो मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं सुप्रीम डस्ट खे चयो वञे तो BBS चांहि नंबर 1 चांहि आहे पाकिस्तान जी। नाज़रीन, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जी। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो, नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। ऐं हुनजी ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नाज़रीन, हुन खां अलावा टैंग जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना 4 खां 5 डिफरेंट फ्लेवर्स टैंग जा ईंदा आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे मयार मुताबिक़ बहितरीनु आहे। नाज़रीन, हुन खां अलावा असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। हुन खां अलावा फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर मी जो। नाज़रीन, हुन खां अलावा भरपूर असां सां स्पॉन्सरशिप JS बैंक जी मौजूदु आहे। JS बैंक क्रेडिट कार्ड सां पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे तव्हां आसानी सां हल करे सघो था। JS बैंक वधणो आहे अॻिते। नाज़रीन, भरपूर सहकार टपाल मेज़बान जो आहे सिंध जो शान टपाल मेज़बान। वधीक वक़्तु न वठंदे ऐं आयल जेके मौजूदु महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ चाहींदसि तव्हां साण कराईंदी हलां। असां वटि कारी मोहम्मद अनीस काज़री साहब मौजूदु आहिनि ऐं पाण कराची खां कही आया आहिनि। असां अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उनखां अलावा इसरार लगारी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। हवा ऑर्गेनाइज़ेशन जा पाण फाउंडर आहिनि, CEO आहिनि हवा ऑर्गेनाइज़ेशन जा। ऐं उनखां अलावा ज़बरदस्त पाण आर्टिस्ट आहिनि। तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उनखां अलावा असां वटि नड़ो मौजूदु आहे मोहम्मद अनीस रज़ा। मोहम्मद हसान रज़ा नड़े जो नालो आहे। सॉरी बाबा, तव्हांजो नालो हसान आहे। तव्हांखे मां वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं उनखां अलावा असां वटि 2 नंढड़ियूं मौजूदु आहिनि। अरीबा गफ़ार असां वटि मौजूदु आहे ऐं रुबाब गफ़ार। ही 3 ॿारड़ा नातख़्वान आहिनि ऐं सुठी कोशिशि अथनि ऐं सुठी तरबियत बि अथनि घर वारनि जे तरफ़ खां। यानी हूअं बि असां ॾिसंदा आहियूं त स्कूलिंग ॿार जी ऐं वरी दीनी तालीम
ॿई मामलात जेकॾहिं गॾोगॾु हलनि था यानी तव्हां ज़बरदस्त ॿार जी तरबियत कयो पिया ऐं मुआशिरे खे बहितर खां बहितर इंसान तयारु करे तव्हां ॾियो पिया। ऐं सभिनी खे भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम। ऐं सर असां चाहींदासीं त तव्हां खां कारी मोहम्मद अनीस साहब तव्हां सां क़ुर पाक करायूं ऐं स्टार्ट असां जी बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كلوا وتمتعوا قليلا إنكم مجرمون. ويل يومئذ للمكذبين. وإذا قيل لهم اركعوا لا يركعون. ويل يومئذ للمكذبين. فبأي حديث بعده يؤمنون. آمنت بالله صدق الله العظيم. ऐं मोहम्मद हसान असां वटि मौजूदु आहे। हसान असां नातिया कलाम अव्हां खां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो हा। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो मुंहिंजे दर्द जी बि दवा कान मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो मूंखे उम्मीद अल्लाह ने आ घणी मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह ने आ घणी मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने वञनि
जेके हिन साल माण्हू मदीने वञनि तिन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो मां गुलामी सदाई सजण जी ॾियां उन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां मां गुलामी सदाई सजण जी ॾियां उन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां खैर मुंहिंजो घुरो था अव्हां जे कॾहिं बस मदीने ॾे मूंखे लॾाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह पंहिंजी दिलि खे आथत ॾियां मां मदीने जी उन्हीअ खां ख़बरूं पुछां मां बि पंहिंजी दिलि खे आथत ॾियां मां मदीने जी उन्हीअ खां ख़बरूं पुछां आयो हूंदो वापसि मदीने खां को आयो हूंदो वापसि मदीने खां को ॾेई को अहवाल उनखे सॾाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो मूंखे अरबीअ जे दर ते पुॼाए अचो माशाल्लाह माशाल्लाह हसान तव्हां जेतिरा पाण प्यारा आहियो तव्हांजो आवाज़ बि ओतिरो प्यारो आहे ऐं आऊं थैंकफुल आहियां तव्हां आया आहियो ऐं असांजी ट्रांसमिशन जो एॾो सुठो थियो माशाल्लाह सां नाज़रीन वक़्तु साई जो थी वियो आहे असां ब्रेक जी तरफ़ वधूं था अज़मत रमज़ान खे स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्डर्स सुप्रीम इंडस्ट्री हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो नाज़रीन टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती तफ़रीह जी दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार असां वटि मौजूदु आहे सिंध जो शान टपाल मेज़बान काॾे न वञिजो जल्दी सां वापसि अचूं था अव्हांजी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही आहे तव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते असांखे हिन वक़्तु लाइव ॾिसी रहिया आहियो
ऐं अज़मत रमज़ान में असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुका आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु। तव्हांखे मां भली कार चवां थी। ठीकु आहियो मुफ़्ती साहिबु? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो असां सां सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर मी जी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे। फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान। ऐं हिन तरफ़ असांखे जॉइन करे चुका आहिनि असलम साहब। तव्हां ठीकु आहियो अदा? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। सो हाणे अॻियां वधूं था ट्रांसमिशन जी तरफ़। नाज़रीन, असां वटि नात ख़्वान बि मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहिब खां अहिड़ो हिकिड़ो सुवाल करणु चाहींदसि त मुफ़्ती साहिबु, हिकिड़ो अमल करणु, इबादत करणु ऐं वरी इबादत ते गुरूर। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कॉल मुबारक आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजी इबादत ते गुरूर कयो था, यानी तव्हां जहालत जी पहिरें नंबर सीढ़ी ते मौजूदु आहियो। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुरूर तकब्बुर अहिड़ी शइ आहे जेका नेकिन खे तबाह करे छॾींदी आहे। ऐं मुंहिंजे दिलबर नबी फरमायो त अल किबरिया रिदाई, वॾाई जी चादर रब थो फरमाए त मुंहिंजी आहे। जेको मूंखां खसणु चाहींदो मां उनखे ज़लील कंदुसि। ऐं जेको शख़्स अल्लाह जी रज़ा जे लाइ झुकियो, इज्ज़ो इनकिसारी कयईं त अल्लाह हुनखे बुलंद फरमाए छॾींदो आहे। त तकब्बुर, गुरूर, वॾाई इंसान खे सूंहे ई कान थी। तॾहिं त बारहा बार ख़ालिक़े काइनात क़ुरान करीम में बि फरमायो आहे, जीअं सूरह इन्फ़ितार में, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तोखे पंहिंजे रब खां कहिड़ी शइ मग़रूर कयो। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक। तोखे रब ठाहियो, तोखे बुलंदियूं ॾिनई, तोखे इज़तूं बख़्शई। हाणे वरी तोखे वरी जीअं सूरह तारिक जे अंदरि अल्लाह सां फरमायो, फलयंज़ुरिल इंसानु मिम्मा ख़ुलिक़। इंसान तूं गौर त कर, तोखे अल्लाह कहिड़ी शइ मां पैदा कयो आहे। ख़ुलिक़ मिम्मा इन दाफ़िक़िन यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब। अहिड़ी शइ जेका माउ जे सीने मां ऐं पीउ जे पुश्त मां ख़ारिज थिए थी, ऐं उन मां तुंहिंजी पैदाइश थी। ऐं जेकॾहिं उहा कपिड़े खे लॻे त कपिड़ो नजस थी वञे। तोखे अहिड़ी शइ मां रब पैदा करे तोखे सुहिणी सूरत बख़्शी। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। सुहिणी सूरत जे बावजूदि रब तोखे एॾो नवाज़े छॾियो, उन खां पोइ तूं अञा तकब्बुर थो करीं। ऐं हमेशह तकब्बुर करण वारो, ऐं जेकॾहिं को चवे त मां इबादत कई आहे, मां मुत्तक़ी आहियां, मां चङो आहियां, परहेज़गार आहियां, इहा परहेज़गार जी अलामत ई न आहे जो उहो गुरूर या तकब्बुर करे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान सादी में हिकिड़ो वाक़ियो नक़ल कया, उनजो मुख़्तसर मफ़हूम थो मां अर्ज़ु कयां त शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, का भलारी राति हुई, वॾी राति हुई, हुन में इबादत पिया कयूं। उन राति में त माण्हू इबादत करे करे मस्जिद जे साइड में सुम्ही पिया। काफ़ी देरि थी वई त ही वालिद साहिब खे चवणु लॻो, ॾिसो असां इबादत था पिया कयूं, ही सुम्ही पिया आहिनि, असां हिननि खां बहितर आहियूं। त फरमाए थो त वालिद साहिब चयो त तूं इन्हनि खां बहितर न आहीं, सुठो हो त तूं बि सुम्ही पई हा, इहे लफ़्ज़ इस्तेमालु न करीं हा। हा, माना हमेशह इंसान पाण खे हेठि झुकाए, इज्ज़ो इनकिसारी इख़्तियार करे, अल्लाह ताला उनखे बुलंद फरमाए छॾे। बेशक बेशक, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमाईंदा आहियो ऐं असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत तव्हां बणाईंदा आहियो। इसरार साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। इसरार साहिबु, माह रमज़ान जो महिमान रमज़ान जंहिंखे असां चऊं था, तोहफ़ो जेको असांखे मिले थो हिन महीने जो, अव्हां जे लाइ महीनो कीअं हूंदो आहे? माशाअल्लाह, जीअं सभिनी मुस्लमाननि जे लाइ हूंदो आहे, तीअं असां आर्टिस्टनि जे लाइ थोरो डिफिकल्ट हूंदो आहे, या पंहिंजे तव्हांजो जेके हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे उन मां टाइम मिली वेंदो आहे?
टाइम मिली वेंदो आहे तक़रीबन रमज़ान शरीफ़ में असांजूं शूट्स वग़ैरह तमामु घटि हूंदियूं आहिनि या ख़तमु थी वेंदियूं आहिनि बंदि थी वेंदियूं आहिनि एकड़ बेकड़ का शूट हूंदी आहे को ईद प्ले थियो या का ईद टेलीफिल्म थी वई त बहरहाल तमामु हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ जी ॻाल्हि आहे रमज़ान शरीफ़ जो महीनो ऐं उहा साईं जी ॻाल्हि कई त तकलीफ़ुनि में माण्हू जेकॾहिं पार पवे थो त असांजे लाइ हिकिड़ी इहा बि ईअं सम्झो त हिकिड़ी नेकी जो कमु आहे ऐं हूअं ई भलारो महीनो आहे असांजो साल में हिकिड़ो दफ़ो अचे थो हिकिड़ो महीनो असांखे इहो मिले थो ख़िदमत करण जो इबादतुनि करण जो त जेतिरो असांखे असां खां थी सघे वधि में वधि जेको जेतिरो असां खां थी सघे एज़ ए आर्टिस्ट मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे 30 रोज़ा रखां त इंशा अल्लाह ताला अॻियां बि माशाल्लाह भरपूर मतिलबु रमज़ान खे वेलकम कंदा आहियो। अच्छा तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन हवा नाले सां ऐं हूअं बि ह्यूमैनिटी जा कम तव्हां कंदा रहो था तव्हांजूं सरगर्मियूं असांजे साम्हूं हूंदियूं आहिनि माशाल्लाह सां हूअं बि माह रमज़ान खे छॾे करे ओवरऑल जेकॾहिं सॼे साल खे पाण ॾिसूं त असांजो मुआशिरो कीअं आहे ऐं हर कंहिंजो डिफरेंट रोल आहे डेफिनेटली पर मुआशिराती असांजो रोल छा हुजणु खपे? मुआशिराती रोल त हाणे ॾिसो न असांजे मुआशिरे में मसाला तकलीफ़ूं ॾुख तमामु दर्द पीड़ा इहे तमामु घणा आहिनि ऐं इंसान रोज़ इन्हनि तकलीफ़ुनि मां मरलनि मां गुज़रे पियो त कोशिशि कजे त जेतिरो पाण जेतिरो माण्हू कोशिशि करे पाण सारो त उहो पंहिंजो हिकिड़ो सुठो कैरेक्टर किरदारु अदा करे मुआशिरे में चङाई वारो सुठाई वारो किरदारु त इन सां कुझु न कुझु त ज़ाहिर आहे बहितरी ईंदी रस्तो खुलंदो ऐं त हिकिड़ो चङो कमु कयां थी सघे थो मूंखे ॾिसी ॿियो को चङो कमु करे त ओवरऑल मुआशिरे में ॾिसिजे त तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि ऐं नाउमेदूं आहिनि त इंसान खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो इहो असांखे इहो ई सेखारे थो त सब्र बर्दाश्त ख़िदमत ऐं नेकी चङाई जेतिरी थी सघे असां पंहिंजो किरदारु अदा कयूं मुआशिरे में। ज़बरदस्त बहितरीन नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे गुफ़्तगू जो सिलसिलो यकीनन जारी रहंदो नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं उन खां अलावा वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी नाज़रीन उन खां अलावा टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे सिंध जो शान टपाल मेज़बान काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजी पंहिंजी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जो भलारो महीनो अज़मतुनि भरियो महीनो रहमतुनि भरियो महीनो बरकतुनि भरियो महीनो इबादतुनि जो महीनो ज़िक्र जो महीनो ऐं हीउ महीनो आहे त असां पंहिंजे रब खे रिझायूं ऐं हिन महीने जी ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त जन्नत जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि ऐं असांजे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ जन्नत जा रस्ता यानी आसान थियनि था दरवाज़ा खुलंदा ऐं जहन्नुम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर्मी जी बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मां जे लाइ
टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जो शान टपाल मेज़बान असां वटि ॿ नंढड़ियूं मौजूदु आहिनि जेके नात ख़्वान आहिनि, सिखिया वठी रहियूं आहिनि। सो उन्हनि खे अज़मत रमज़ान में मौक़ो ॾिनो आहे असांजे डायरेक्टर्स ऐं आउं चाहींदसि त उन्हनि खां नातिया कलाम असां ॿुधूं। अरीबा गफ़ार ऐं रुबाब गफ़ार। जी आप बिस्मिल्लाह करें। जी बिस्मिल्लाह कीजिए। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है, मेरा दीन और दुनिया मदीने में। अब मुझे मौत का कोई खतरा न हो, और मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो, काश सरकार एक बार मुझसे कहे, काश सरकार एक बार मुझसे कहे, अब तेरा जीना मरना मदीने में है, अब तेरा जीना मरना मदीने में है, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में। अर्श आज़म पे जिसकी बड़ी शान है, और रोज़ा है मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ा है मुस्तफ़ा जिसकी पहचान है, जिसका हमें पल्ला कोई मोहल्ला नहीं, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, एक ऐसा मोहल्ला मदीने में है, एक ऐसा मोहल्ला मदीने में है, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही सुठो आवाज़ तव्हांजो, ज़बरदस्त। ऐं असां अॻियां वधूं था। रुबाब तव्हां खां ॿुधंदासीं असां। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। हासिलों को तकल्लुफ़ है हम से अगर, हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, रास्ते में अगर पाँव थक जाएंगे, हम वहाँ जाके वादा
वापस नहीं आएंगे, ढूंढते ढूंढते लोग थक जाएंगे। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही सुठो आवाज़ु तव्हांजी, ज़बरदस्त तव्हांजी कोशिशि आहे। ऐं तरबियत ईअं ई थींदी आहे ॿारनि खे। मां जीअं स्टार्टिंग में ॻाल्हि कई न स्कूलिंग ॿारनि जी ऐं मुआशराती तालीम वरी गॾोगॾु दीनी तालीम, तमामु सुठो तव्हांजो आवाज़ु आहे, ज़बरदस्त। असां अॻियां वधूं था, असां वटि अनीस साहिबु मौजूदु आहिनि। कारी साहिबु तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मुंहिंजी वाग वरी रब वारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। सभई सुहिणियूं उतां जूं आबादियूं, खुशबूं भरियल सभु वादियूं, उते वञण लाइ दिलियूं आतियूं, उते वञण लाइ दिलियूं आतियूं, उते वञण लाइ दिलियूं आतियूं। ख़ल्क़त बि सारी कतारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। जिते मुंहिंजा रहनि था राणा, माखी अखा मिठा से अबाणा, उते असां सभई हूं विकाणा, उते असां सभई हूं विकाणा, उते असां सभई हूं विकाणा। पुॼां देरि न थिए बेकरारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। चवे मीर ख़ुशियूं थो मल्हायां, पंहिंजे थोरा रब जा थो ॻायां। चवे मीर ख़ुशियूं थो मल्हायां, पंहिंजे थोरा रब जा थो ॻायां। मां बानो संदसि जो आहियां, मां बानो संदसि जो आहियां, मां बानो संदसि जो आहियां। ॿेड़ी मुंहिंजी तंहिं तारी आ, मुंहिंजी वाग मदीने वारी आ। मुंहिंजी वाग वरी रब वारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। मिठे मुल्क मदीने दे त्यारी आ, मुंहिंजी वाग वरी रब वारी आ। कारी मोहम्मद अनीस साहब, माशाल्लाह, तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजा बि असां थैंकफुल आहियूं। तव्हां आयो, असांजी ट्रांसमिशन खे तव्हां एतिरो ख़ूबसूरत बणायो। अरीबा ऐं रुबाब नाज़रीन, असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान सां सहकार भरपूर मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं तमामु ज़िंदगी जा रंग यकीनन ख़ूबसूरत थींदा आहिनि। नाज़रीन, असां सां भरपूर सहकार टैंग ठाहिण वारनि जो मौजूदु आहे। एनर्जेटिक ड्रिंक, एनर्जेटिक रमज़ान ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं वाइल्ड वेंचर वारा चवंदा आहिनि मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो, ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। फॉर मी जी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जो शान टपाल मेज़बान
तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में हिन वक़्तु ट्रांसमिशन लाइव हली रही आहे। तव्हां पंहिंजे घरनि में लाइव असांखे ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे, तव्हां डायल करे सघो था ऐं अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में थ्रू दी लाइव कॉल तव्हां शामिल बि थी सघो था। अज़मत रमज़ान के स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, पंहिंजाइब जो ज़ाइको झलके थो BBS में। नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे घर खे बहितर बणाए सघो था रंग ज़िंदगी जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो ऐं टैंक जी ड्रिंक खे चयो वञे थो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ हमेशह खां हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन भरपूर सहकार वाइल्ड वेंचर जो मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं उन खां अलावा असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान। असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि, मुख़्तलिफ़ नाज़ ख़ान असांखे जॉइन करे चुका आहिनि। मां चाहियां पई त पहिरीं उन्हनि जो तारीफ़ तव्हां साण मां कराईंदी हलां। अली फैज़ान असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम अली फैज़ान, तव्हांखे मां भली कार चवां थी। ऐं उन खां अलावा असांखे जॉइन कयो आहे मीर नवाज़ लाशारी साहिबु, तव्हांखे मां भली कार चवां थी, पाण नात ख़्वान आहिनि। ऐं दिलदार अली मल्लाह असांखे जॉइन कयो आहे, तव्हांखे बि मां भली कार चवां थी। नाज़रीन असां जल्दी सां चाहींदासीं त ट्रांसमिशन नंढिड़ो ब्रेक हूंदो आहे त वरी आगाज़ जल्दी सां थी वञे ऐं हीउ जेको सुरूर छायल हूंदो आहे हिन ट्रांसमिशन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हूंदो आहे ऐं क़ुर ऐं हदीस जी रोशनी में मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि जेका कचहरी हली रही हूंदी आहे। मुफ़्ती साहिबु हिकिड़ो सदको ॾियणु, ख़ैरात ॾियणु ऐं ॿियो हिन माह रमज़ान जो त हिकिड़ो वरी अलॻि ई पंहिंजो स्कैजुअल थिए थो न, त टाइमली मूं चाहियो पिए त हीउ जेको पंहिंजो सदको ॾियणु हूंदो आहे जेको बि पाण कंदा आहियूं पंहिंजो पूरो जेको स्कैजुअल हूंदो आहे उहो कीअं हुजणु खपे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदके फ़ितर जेको वाजिबु आहे उन ते बाद में गुफ़्तगू इंशाअल्लाह कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जेको नफ़ली सदको आहे उन जो को टाइम या वक़्तु मुक़ररु न आहे। जेॾी महिल बि इंसानु ॾिए थो पंहिंजे जान जो, पंहिंजे माल जी जो, पंहिंजे इज़त जी हिफ़ाज़त जो, औलाद जे तरफ़ जो सदको, त उहो बहितरु आहे। सदको जेको आहे सदक़त रद्दुल बला, हदीस जा लफ़्ज़ आहिनि त सदको मुसीबतुनि खे टारे छॾींदो आहे। हाणे सदको हिकिड़ो हूंदो आहे नफ़ली, नफ़ली यानी बग़ैर कंहिं कंहिं नज़र या बासण जे ईअं ई माण्हू ॾिए थो। ऐं ॿियो हूंदो आहे वुजूबी सदको, यानी चई त मुंहिंजा मालिक हीउ मुंहिंजो मामिलो हल थिए त मां हीअ शइ ॾींदुसि, त पोइ उन शइ जो ॾियणु वाजिबु थी वेंदो आहे। हा, त हीउ मुंहिंजो कमु थी वञे, हीउ मुंहिंजो मामिलो हल थी वञे त मां हीअ शइ तुंहिंजे राह में ॾींदुसि, त इनखे चइबो आहे सदको वाजिबु। ऐं जंहिं माण्हू में जेतिरी इस्तिताअत आहे पंहिंजे ताक़त मुताबिक़ उहो सदको ॾिए। जेकॾहिं सदको नथो ॾेई सघे त ज़ुबान सां ख़ैरु चवे, भलो कलमू चवे, इहो बि सदके में शुमार आहे। सुठो ॻाल्हाए, चङो ॻाल्हाए, सुहिणी गुफ़्तगू करे, इहो बि जेको आहे सदके में शामिलु थो थिए, त भली गुफ़्तगू कयो। जेकॾहिं ताक़त न आहे त कम अज़ कम जेको आहे सदके ॾियण जी, त ॿियनि खे नुक़सानु न ॾिए, नुक़सान खां बचे। नुक़सान हाणे जीअं बिलख़ुसूस हिन रमज़ानुल मुबारक में ऐं तव्हां ई असां हिन मुआशिरे जो हिसो आहियूं, इन शइ खे बख़ूबी ॾिसूं बि था त असांजे मुआशिरे में जॾहिं हीउ माह मुबारक थो अचे त हिन में त असांजे शयुनि जे रेट में घटिताई हुजणु खपे, पर उन जे बरक्स ॾिठो वेंदो आहे त हर शइ जो रेट डबल थी वेंदो आहे। जीअं रमज़ान, छो त माण्हुनि जी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे, अफ़्तारी में उन्हनि खे जेके अशिया खपंदियूं, शयूं खपंदियूं, फल फ्रूट हर को पंहिंजे ताक़त मुताबिक़ थोरो घणो वठी सघे, इस्तिताअत मुताबिक़ वठी सघे। इन में ख़ासि तौरु जेके असांजा हुकुमरान आहिनि इन्हनि शयुनि जे मथां कंट्रोल कनि, अहिड़ो किरदारु हुजे। अलाह ताला असांखे हुकुमरान बि बहितर अता फ़रमाए,
ऐं वरी अवाम बि अहिड़ी बहितर हुजे, पर अवाम में ई चेंजिंग हुजे त इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअनफुसिहिम। अल्लाह ताला कंहिं क़ौम खे एसि ताईं नाहे बदिलींदो जेसि ताईं उहो पाण खे बदिलणु न चाहींदी आहे। असां सभिनि जो जॾहिं गॾिजी बहितर किरदारु अदा थींदो त इनशा अल्लाह ताला बहितरी ईंदी। अल्लाह ताला जे हुकुम सां ईअं जो जीअं क रूम जो सफ़ीर पियो अचे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में, त हुन रूम जे सफ़ीर चयो त मूंखे मुस्लमाननि जे बादशाह सां मिलणो आहे, ख़लीफ़े सां। हुन चयोसि फलाणे तरफ़ हलियो आहिनि, उते घरु आहे। चई छा महल आहे? चई महल कोन्हे, झूपड़ी अथई। वरी उते जो वञी हुन झूपड़ी खे ॾिसी वरी हैरान, उते पुछा कयईं त किथे आहे बादशाह? चई उहो शहर खां मदीने खां ॿाहिरि वियो आहे, ऐं ॾाचिन जो खीरु ॾुअणु वियो आहे, उहो खीरु ॾुही वरी ग़रीबनि में तक़सीम कंदो। वरी ही ॿाहिरि ईअं तलाश कंदो रहियो आहे। उन खां पोइ वरी सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी मदीने जे गली में अची जो हली हली सख़्तु गर्मीअ में थकिजी पिया, त वरी जेको आहे दुर्रो वग़ैरह जेको उहो पंहिंजे मथे मुबारक जे हेठां ॾे वरी आराम पिया कनि। त उन मथां अची बीही चयो त तव्हां जहिड़ा जवान जेकॾहिं हाकिम हुजनि ऐं इंसाफ़ कनि ऐं अदल कनि त पोइ उन्हनि जे लाइ जेका हर शइ ताबे आहे पोइ बेफ़िक्र थी तव्हां सुम्ही पओ। हुन पोइ पंहिंजे जेको आहे बादशाहनि जे लाइ हुन सफ़ीर कुझु कलमा चया त असांजे बादशाहनि नाइंसाफ़ियूं ऐं ज़ुल्म कया आहिनि, इन जे करे हुननि खे पहरे जो ज़रूरत थी पए, चौकीदारनि जी ज़रूरत थी पए, पाण खे महफ़ूज़ करण जी ज़रूरत थी पए। पर हीउ मुस्लमाननि जो बादशाह जंहिंजी इहा कंडीशन ॾिसी उहो हैरान थी वियो आहे। अल्लाह ताला असांखे हिमत ॾे। असां पंहिंजे फ़क़ति ईअं असां चवंदा आहियूं त हुकुमरान ग़लति आहिनि, पर असां नौजवाननि कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? असां पाण खे किरदारु अदा करणो खपे। असां पाण इनशाला किरदारु अदा कंदासीं, आहिस्ता आहिस्ता निज़ाम बहितर थी वेंदो। ज़बरदस्त, ॾाढी सुहिणी ॻाल्हि, माशाल्लाह। साईं इलाही ख़ूबसूरत तव्हांजो बयानु, सुहिणी गुफ़्तगू तव्हांजी। इसरार साहिबु, नंढड़ा ॿार बि असांजे ट्रांसमिशन में कोशिशि हूंदी आहे डायरेक्टर साहिब जी असांजी त नंढनि ॿारनि खे बि चांस ॾियूं। तव्हांखे बि पंहिंजो बचपन यादि अचे थो? ऐं माहे रमज़ान सां कनेक्टिविटी जेका नंढपण खां जुड़ियल आहे उहा तव्हां सां शेयर कयो। नंढपण त असांजो ॻोठ में गुज़रियो, ॻोठ ताजपुर असांजो। ऐं उन वक़्तु ॻाल्हि ॿी हुई, दौरु ॿियो हो। हींअर दौरु चेंज थी चुको आहे तमामु घणो। तॾहिं मोहबत हुई, भाईचारो हो, एतिराम हो, इज़त हुई हिक ॿिए जे लाइ, वॾनि जे लाइ, नंढनि जे लाइ। त ॻोठ में बसि पोइ इहे असां वॾा उथंदा हुआ रोज़े रखण जे लाइ, त असां बि उथंदा हुआसीं। पोइ रोज़ो न बि रखंदा हुआसीं तॾहिं बि सरी ज़रूरु कंदा हुआसीं। बिल्कुलु बिल्कुलु अमल हूंदो हो। ऐं उहो ॻाल्हि मूं कई न त प्यार मोहबत वारो दौरु हो। हीउ दौरु तमामु हिकिड़ो कंप्यूटराइज़ दौरु आहे। हींअर ॿार रोज़े ते उथे थो तॾहिं मोबाइल हथ में अथसि, ऐं रोज़ो रखे पियो तॾहिं मोबाइल ऑन आहे। हाणे अजीब दौरु अची वियो आहे। पोइ हाणे उन दौर जे हिसाब सां ॾिठो वञे त असांखे उहो दौरु जॾहिं यादि थो अचे, वरी जॾहिं रमज़ान शरीफ़ खां पोइ वरी जॾहिं ईद ईंदी हुई त ईद जी ख़ुशी पंहिंजी हूंदी हुई। 4 आना 8 आना वधि में वधि रुपयो असांखे ख़र्ची मिलंदी हुई। उन ते बि असां ख़ुशि हूंदा हुआसीं, ॾाढा ख़ुशि थींदा हुआसीं। ऐं उहे गॾु कंदा हुआसीं, 8-10 रुपया गॾु थींदा हुआ। त पोइ वरी असां हैदराबाद ईंदा हुआसीं, फिल्म ॾिसंदा हुआसीं। वॾी ॻाल्हि हूंदी हुई, तमामु वॾी ॻाल्हि। पोइ ईद जॾहिं ईद हूंदी हुई त असां पैसा गॾु कंदा हुआसीं। हाणे दौरु ॾिसो पिया तव्हां, अजीब दौरु आहे। अलाए कहिड़ो दौरु आहे, वधीक उन ते साईं शैतानी दौरु आहे, अलाए कहिड़ो दौरु आहे। वॾो फ़र्क़ु अची वियो आहे, वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो। उन खां अलावा मां स्क्रिप्ट जी ॻाल्हि करणु चाही पई। एज़ एन आर्टिस्ट तव्हां कीअं ॾिसो पिया त असां वटि स्क्रिप्ट कीअं अचे पई, स्पेशली पाण जेकॾहिं सिंधी मीडिया जी ॻाल्हि करियूं था, ऐं केतिरो ज़रूरी आहे? बिकॉज़ हिकिड़ो परदे ते हिकिड़ी शइ जेका हले थी उनजो बि त असरु मुआशरे ते भरपूर थिए थो न। बिल्कुलु, स्क्रिप्ट जो त वॾो अमल दख़ल आहे। स्क्रिप्ट उहो चाहे ज़िंदगी जी कहिड़े विषय जो हुजे, न सिर्फ़ु ड्रामे जो, बल्कि तव्हांजे तइलीम जे निज़ाम में बि स्क्रिप्ट किताब या बुक्स आहिनि, वॾी अहमियत रखनि था। ख़ासि तौर ते ड्रामो त असांजे हिकिड़ो मुआशरे जो हिकिड़ो आईनो आहे। माण्हू ॾिसनि था ड्रामो ऐं उन मां सबक़ु हासिलु कनि था, पिराइनि था माण्हू। ऐं स्क्रिप्ट उन हिसाब सां हुअणु घुरिजे। पर अॼुकल्ह स्क्रिप्ट जी तमामु घणी खोट आहे। हिकिड़ा त उहे राइटर न आहिनि जेके अॻे दौर में हूंदा हुआ। PTV जे दौर में असां ड्रामा कया, उहे राइटर हींअर न आहिनि। के गुज़ारे विया, के जेके आहिनि कुझु त उहे लिखनि कोन था। ऐं ॿी ॻाल्हि त
स्क्रिप्ट जीअं हाणे हींअर किताब लिखिजे कोन थो, हा लिखजे थो पर लिखिजे उहो कोन मयार थो या त पढ़िजे कोन थो, हा उहो मयार बि उहो न आहे हाणे। बिल्कुलु। हाणे बसि ईअं रेडीमेड शयूं थी वयूं आहिनि त स्क्रिप्ट तमामु अहम आहे। स्क्रिप्ट खां सवाइ तव्हां अॻियां वधी नथा सघो। हा फ्रॉम स्टेज टू स्क्रीन मां हिकिड़ी सम्झां थी जाइ तव्हां स्टार्टिंग ठाहियो, जी हा हिकिड़ो कमिरो ठाहियो था या हा दीवार हा खड़ी कयो था त उन लाइ तव्हांखे पीढ़ पकी बेसिक हुअणु रूट्स जी घुरिजे। ज़रूरत पवे थी बिल्कुलु। स्क्रिप्ट पीढ़ आहे त तव्हांजो स्क्रिप्ट ई जेकॾहिं पीढ़ ई तव्हांजी कची हूंदी, एक्ज़ैक्टली कमज़ोर तव्हां हूंदी, बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो इसरार साहिबु। ख़ूबसूरत गुफ्तगू हले पई पर वक़्त थी वियो आहे साईं जो असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। नाज़रीन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, ऐं चयो वञे थो इन्हनि जो जेको स्लोगन आहे त केतिरियूं चांहियूं पंहिंजो पाण खे चवराईंदियूं, उन्हनि जो स्लोगन आहे त नंबर 1 चांहि आहिनि पर ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट पाकिस्तान जी नंबर 1 चांहि आहे। नाज़रीन नेल्सन पैंट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। ऐं टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान। कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में जंहिंसां भरपूर असां सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जी। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जो सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहुं जे लाइ इहो स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जो शान टपाल मेज़बान। नाज़रीन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां असांखे नात ख़्वान जॉइन कंदा आहिनि। माह रमज़ान जी ख़ूबसूरती रही आहे शुरू खां। मीर नवाज़ लशारी साहब असांखे जॉइन कयो आहे सकरन खां। भाउ खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। तव्हां बिस्मिल्लाह कयो। है मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो। खुदा जंहिंखे जॻले रहमत बणायो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो। हुसैनो हसन जा खयां नाज़ केरा, हुसैनो हसन जा खयां नाज़ केरा। नबी पाण खे नबी पाण खे सवारी बणायो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो। नबीअ जी मोहबत जी आहे तकाज़ा, नबीअ जी मोहबत जी आहे तकाज़ा। न बातिल सां हरगिज़
न बातिल सां हरगिज़ कॾहिं हथ मिलायो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो बसायो। मोहम्मद जा जेके हुआ जानी दुश्मन, मोहम्मद जा जेके हुआ जानी दुश्मन, नबियतिन लाइ माफ़ीअ जो दरिया वहायो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो। ऐं लिखे छा हुसैनी उन्हीअ जी सना में, लिखे छा हुसैनी उन्हीअ जी सना में, करण जंहिंजी तारीफ़, करण जंहिंजी तारीफ़ क़ुरान आयो, मिठे मुस्तफ़ा जे करम जो वसायो। माशाअल्लाह। अली फैज़ान साहब वहाँ का नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो वहाँ। सल्ले अला नबी जना, सल्ले अला मुहम्मद। दरे अक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता है। मज़ारे फ़ातिमा पे करबला वालों की याद आई, मदीने वाले आका का घराना याद आता है, मदीना याद आता है। अदब से बैठ कर उस गुंबदे खजरा के साए में, नबी की याद में आंसू बहाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। तड़पता है ये दिल मेरा, तरसती है मेरी आँखें, बुला लो अब मदीने में दोबारा या रसूल अल्लाह, दोबारा या हबीब अल्लाह। दरे अक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता है,
مدینہ یاد آتا ہے. سبحان اللہ جی ماشاء اللہ. ناظرین وقت थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं असां ब्रेक ते अॻियां वधंदासीं. हिन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS में. नाज़रीन भरपूर सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे. रंग ज़िंदगी जो उन खां अलावा टैंक बड़ा बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे. हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे. मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. उन खां अलावा वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान सिंध जो शान टपाल मेज़बान अवां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी. माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन नज़मत रमज़ान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं. ऐं जल्दी सां अव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो. ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो. टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे. टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना. नाज़रीन क्विज़ जो सहकार मौजूदु आहे. क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु. उन खां अलावा वाइल्ड वेंचर मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. उन खां अलावा वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो. नाज़रीन उन खां अलावा स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान सिंध जो शान टपाल मेज़बान. अॻियां वधूं था. असां वटि नातख़्वान मौजूदु आहिनि सो उन्हनि खे भरपूर मौक़ो ॾींदासीं. दिलदार अली मला साहब असां वटि मौजूदु आहिनि. भाउ का असां नातिय कलाम ॿुधणु चाहींदासीं. जी तव्हां बिस्मिल्लाह कयो. करीम मुस्तफ़ा है खुदा का दीन पुकारा. करीम मुस्तफ़ा है जहाँ को जिसका सहारा. करीम मुस्तफ़ा है करीम मुस्तफ़ा है खुदा का दीन पुकारा. करीम मुस्तफ़ा है जिसके नाम से कलमे में जान ए लोगो. है जिसके नाम से कलमे में जान ए लोगो. सुनो वो मौला हमारा करीम मुस्तफ़ा है खुदा का दीन पुकारा. करीम मुस्तफ़ा है जहान सारा बुलाता है अली को मौला. हाँ जहान सारा बुलाता है अली को मौला. मगर अली का जो मौला करीम मुस्तफ़ा है खुदा का दीन पुकारा. करीम मुस्तफ़ा है सजे जहानत नदीम जंहिंजी शाहिया. हाँ सजे जहानत नदीम जंहिंजी शाहिया. चयो दिलदार किबरिया करीम मुस्तफ़ा खुदा का दीन पुकारा. करीम मुस्तफ़ा है जहाँ को जिसका सहारा. करीम मुस्तफ़ा है
खुदा का दीन पुकारा करीम मुस्तफ़ा सुभान अल्लाह, सुभान है। अल्लाह। माशाल्लाह जी माशाल्लाह। असां अॻिते वधूं था। मुफ़्ती साहब असां वटि मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, मूं पुछणु चाहियो पिए त यकीनन माह रमज़ान जो हिकिड़ो अलॻि अहतमाम थींदो आहे ऐं ॿारड़ा वधीक एक्साइटेड हूंदा आहिनि ऐं ॿारनि जी रोज़ा कुशाई बि थिए थी ऐं उन्हनि खे तरबियत हूंदी आहे, हिरायो बि वेंदो आहे, त ॿारनि जे हवाले सां छा बयानु हूंदो आहे मुंहिंजो? रहमान रहीम। ॿारड़ो घर जे माहौल खे ॾिसी उन में जुड़ी वेंदो आहे। जीअं घर में ॾिसंदो सहरी अफ़्तार, जीअं सहरी कंदे त हू बि चवंदो त मां बि सहरी कयां, अफ़्तार कंदे बि ॾिसंदो त अफ़्तार कयां। बिल्कुलु बिल्कुलु। पर ॿार जे मथां रोज़ो फ़र्ज़ु न आहे, छो त इस्लामी जेतिरा बि अहकामात आहिनि उहे इंसान जॾहिं बुलूगियत जी उमिरि खे पहुचे थो पोइ उन जे मथां शरई हुकुम लागू था थियनि। इन खां पहिरीं हुन ते को बि शरई हुकुम लागू कोन थो थिए। हाणे जेकॾहिं ॿार सहरी कंदे घर जे अफ़राद खे ॾिसे थो, चए थो मां बि रोज़ो थो रखां, त भले उहो खाए पीए गॾु वेहे, पर जेकॾहिं ॾींहं जे कंहिं हिसे में हू थकिजी थो पए, छो त नौजवान जी कुवत मुदाफ़त ऐं ॿार जी कुवत मुदाफ़त में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ॿार जी कुवत मुदाफ़त घटि हूंदी आहे। जेकॾहिं 12 सालनि जी उमिरि खां घटि उमिरि आहे, यानी त उन सूरत में जेकॾहिं हो रोज़ो पूरो नथो करे सघे, मुकमल नथो करे सघे, उन सूरत में जेकॾहिं हुन जेको आहे रोज़ो टोड़े छॾियो त उन जो को बि शरन कफ़ारो कोन्हे। जीअं जेकॾहिं को नौजवान को बालिग़ जेकॾहिं रोज़ो रखी उनखे टोड़े थो बग़ैर कंहिं अहिड़े उज़र जे सबब जे, त उन जे मथां जेको आहे उनजी क़ज़ा बि लाज़िम हूंदी आहे, कफ़ारो बि लाज़िम हूंदो आहे। पर हीउ ॿारड़ो जेको आहे इहो इन खां जेको आहे आज़ादु आहे। इन ई करे चवंदो आहे त इहो मरफ़ूल कलम आहे इन मामलात में, माना इन जे मथां को बि शरीयत जो कलम लागू न थींदो। हा, जेकॾहिं तव्हां ॾिसो त ॿारड़ो निधाल थी वियो आहे, रोज़ो नथो रखी सघे ऐं उते टोड़ण थो चाहे, ख़तमु थो करणु चाहे, त फौरी तौर हुनखे जेको आहे तव्हां टोड़, ईअं न थिए जो को नुक़सान थी पए ॿारड़े खे, त शरई एतबार सां का बि हिन में कबाहत कान्हे। माशाल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। मुफ़्ती साहब ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो। अॻियां वधूं था। असां वटि सकरन मां आयल आहिनि मीर नवाज़ लाशारी साहब। तव्हां खां सनातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त दरूद पढ़ कर अगर कोई इब्तिदा न करे उसे फिर चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा न करे, और खुदा का ज़िक्र करे ज़िक्र मुस्तफ़ा न करे, मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबां खुदा न करे। जी बिस्मिल्लाह। बा कमाल ज़ात या नबी, बेमिसाल ज़ात या नबी, बा कमाल ज़ात या नबी, बा कमाल ज़ात या नबी, बेमिसाल ज़ात या नबी, बेमिसाल ज़ात या नबी। तुंहिंजो हुस्न ॾिसण लासिके, तुंहिंजो हुस्न ॾिसण लासिके, चंड सारी रात या नबी, चंड सारी रात या नबी। ऐं हर घड़ी मदीने में बसे, हर घड़ी मदीने में बसे, नूर जी बरसात या नबी, नूर जी बरसात या नबी। ऐं तुंहिंजी आल ते खुदा पढ़े, तुंहिंजी आल ते खुदा पढ़े, पाण पियो सलवात या नबी, पाण पियो सलवात या नबी। तुंहिंजी जुतीअ जो न मुल लहां, तुंहिंजी जुती
जो न मुल लहां ये सारी कायनात या नबी ये सारी कायनात या नबी बाकमाल ज़ात या नबी बेमिसाल ज़ात या नबी। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। ऐं आउं थैंकफुल आहियां मीर नवाज़ अशारी साहब तव्हां आया हो, तव्हां असांखे टाइम ॾिनो माह रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। ऐं वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन, सो असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। ऐं असांखे स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, हमेशह खां नालो आहे कैतमाद जो, हिकु भरोसे जो नेल्सन पैंट्स जी असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, टैंग जो सहकार भरपूर मौजूदु आहे, टैंग पढ़ाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। उन खां अलावा कोई हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां, वाइल्ड वेंचर मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर मी। ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान सिंध जो शान। नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे कैतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं BBS खे चयो वञे थो त पंहिंजाइप जो ज़ाइक़ो झलके थो BBS में। नाज़रीन नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट खां बि कॉन्टेक्ट में अची सघो था, राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। 4 खां 5 डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे मयार मुताबिक़ बहितरीनु आहे। नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, क्विज़ हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल जी, टपाल मेज़बान सिंध जो शान। ऐं हिन तरफ़ असांजा भाउ असलम मौजूदु आहिनि। भाउ असलम तव्हां ॿुधायो अॼु जो रोज़ो कीअं जल्दी जल्दी गुज़री वियो आहे? बिल्कुलु बिल्कुलु शुक्र आहे मुंहिंजा रब जा एहसान आहिनि जेको असांजो आसानी सां रोज़ा गुज़री पिया वञनि न रोज़ जीअं माशाअल्लाह जी ज़बरदस्त। ऐं मुफ़्ती साहब मां नंढिड़ो सुवाल करणु चाहियो पे त सूरह यासीन क़ुरान पाक जी दिलि चयो वञे थो, सूरह यासीन जे हवाले सां मुख़्तसिर बयान तव्हांखे ॾियणु चाहींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर शइ जी दिलि हूंदी आहे। मुंहिंजे सुहिणे नबी फ़रमाए त क़ुरान करीम जी दिलि सूरह यासीन आहे, यानी सिंगार आहे सूरह यासीन पूरे क़ुरान करीम जो, छो त बग़ैर दिलि जे का शइ मुकमल नथी थी सघे। ऐं सूरह यासीन जे जेको हमेशह तिलावत कंदड़ हूंदो आहे उन जी अलाह ताला क़ब्र खे बि रोशन फ़रमाईंदो आहे, आख़िरत में बि उन जे लाइ आसानियूं फ़रमाईंदो। ऐं सूरह यासीन जे अंदरि आख़िरत जो बिलख़ुसूस ज़िक्र बि कयो वियो आहे त मरण खां पोइ वरी जेको ज़िंदा थियणु आहे, जीअं कुफ़ारनि चयो न त इहो कीअं थो थी सघे त मरण खां पोइ वरी ज़िंदा थियणु। उन्हनि छा कयो त कंहिं मुर्दे जूं हॾियूं हुयूं, उन्हनि हॾियुनि खे भोर करे पीस ऐं उनखे हवा में उॾारियऊं ऐं चयूं त मई हीअ लिज़ाम वही रमीम, माना त जेके हॾियूं पीस जी ख़तमु थी वियूं उहे हाणे कीअं ज़िंदा थींदियूं। त अलाह ताला उनजो ज़िक्र बि सूरह यासीन में फ़रमाए त तव्हांजो पहिरियों वजूद ई कोन हो, तव्हांखे जॾहिं अलाह ताला पहिरियों दफ़ो ठातो अव्वल मर्र, पहिरियों दफ़ो तव्हांखे तव्हांजे वजूद में तव्हांखे आंदई त पोइ हिकिड़ी शइ खे नई सही ठाहिणु वजूद मां आणणु खां इहो सवलो हूंदो आहे जो हिकिड़ी शइ वजूद में अची वञे पोइ ख़तमु थी वञे वरी उनखे नई सही जेको आहे तयारु कजे। त लिहाज़ा इन हवाले सां सूरह यासीन जो तमामु घणो मर्तबो आहे, मक़ाम आहे ऐं इन जी तिलावत खे कसरत सां कजे त इन सां चहिरे में नूर बि पैदा थींदो आहे। मुफ़्ती साहब न्यू रिसर्च मुंहिंजे साम्हूं आई त सूरह रहमान पढ़ण सां जेको डिप्रेशन थिए थो, जेका एंज़ाइटी थिए थी, उहा बि दूरि थिए थी सिर्फ़ु ॿुधण सां कंटिन्यूअसली तव्हां रोज़ जी बुनियाद ते जॾहिं सूरह बिलख़ुसूस जेके नियाणियूं जेके पंहिंजे सुठनि घरनि जे इंतज़ार में आहिनि त को बहितर रिश्तो मिले, भलो घर मिले, तो उहे सूरह रहमान जी रोज़ाना तिलावत कंदा इंशाअल्लाह ताला। इन क़ुरान करीम जे बरकत जे सदके अल्लाह ताला उन्हनि खे
पुरअमन ऐं पुरसुकून घर अता सुभान फरमाए। अल्लाह, माशाअल्लाह जी मुफ्ती साहब माशाअल्लाह। ऐं इसरार लगारी साहब असांजे विच में मौजूदु आहिनि। ऐं इसरार साहब, नंढिड़ो सवाल तव्हां खां बि मां करणु चाहींदमि त जेकॾहिं असां तरबियत जी ॻाल्हि कयूं था त माह रमज़ान बि यकीनन हूअं त हर ॾींहुं पाण मञूं था त तरबियत में शुमार थिए थो, पर माह रमज़ान जो स्पेशली ही मंथ बि तरबियत जे हवाले सां काउंट कयो वञे थो। जी बिल्कुलु, माह रमज़ान जूं वॾियूं बरकतूं आहिनि ऐं वॾियूं मनाऊं आहिनि ऐं स्पेशली ख़िदमत जे हवाले सां, परहेज़ जे हवाले सां। ऐं चवंदा आहिनि त रोज़ो जी चवंदा आहिनि त जिस्म जी ज़कात आहे। असीं 12 महीना खायूं था, हिकिड़ो महीनो आहे असां रोज़ा रखूं था, असां रोज़ा खोलायूं था, इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ज़ाहिर आहे असां बिल्कुलु माशरे में ज़ाहिर घर जो जेको माहौल थिए थो ॿार ते उहो वॾो असरु छॾे थो। सुठी तरबियत ज़रूरी बि आहे, लाज़मी बि आहे, ज़रूरी बि आहे। असां वटि तरफ़ वधां थी नाज़रीन, असां वटि ज़बरदस्त किचन मौजूदु आहे ऐं असलम भाउ सां मौजूदु आहिनि। अवां खां असां टैंक तयारु कराईंदासीं। जी तव्हां टैंक तयारु कंदव ऐं कहिड़ो फ्लेवर कंदव तयारु? मैंगो फ्लेवर आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं टैंक जी ख़ुसूसियत छा आहे? असां इस्तेमालु कंदासीं पंहिंजे जग में, 3 जग में 3 स्पून इस्तेमालु करे सघो था। ठीकु आहे, ऐं तव्हां पाण बि पीओ, पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो। ठीकु आहे। हाफ असां जग पाण में त 3 पीअंदा स्पून आहियूं, पर असां जेका वॾा पीअंदा आहियूं त ॿार बि असांखे ॾिसी साईं वारी ॻाल्हि त असां ई माना फॉलो कंदा आहिनि ॿार बि। ज़बरदस्त। त हीअ बि असां माना पाण बि आसान ड्रिंक आहे हिकिड़ी, तव्हां पाण बि सुकून सां ठाहे सघो था, ॿार बि ठाहे सघनि था, ॿार बि आसानी सां तयारु करे बुज़ुर्ग बि घर में वेही करे उहो बि ज़बरदस्त। बासलम ज़बरदस्त। ऐं नाज़रीन विटामिन सी सां भरपूर आहे, विटामिन डी सां भरपूर आहे, टैंग ऐं आयरन सां बिल्कुलु भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे। नाज़रीन अॻियां वधूं था ऐं इन शॉर्ट मुफ्ती साहब मैसेज वठंदासीं। तव्हांजो छा मैसेज आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सभिनि खे, हर फ़र्द खे पंहिंजे मुल्क मिलत जे लाइ सुठो किरदारु अदा करणु खपे ऐं हिक ॿिए जे लाइ ॿांह ॿेली बणिजी ज़िंदगी बसर कयूं त इंशाअल्लाह ताला सभिनि जी ज़िंदगी आसान थी पवंदी। बिलख़ुसूस जेके इंतिज़ामिया ऐं जेके अशिया फ़रोख़्त करण वारा ताजिर वग़ैरह आहिनि, इन्हनि शयुनि जो ख़ासि तौरु ख़्यालु रखनि त जेकॾहिं नान मुस्लिमनि जा त्योहार हूंदा आहिनि त हर शइ सस्ती हूंदी आहे ऐं असांजा ही मख़सूस ॾिहाड़ा रोज़नि जा ॾिहाड़ा आहिनि। इन्हनि में जेकॾहिं जेतिरो हुननि खे नफ़ो 2 महीननि में थो थिए, उनखां जेकॾहिं अधु बि थियो त इनशाअल्लाह उहो अधु 2 महीननि वारे डबल मुनाफ़े खां ही हिननि जे लाइ अधु मुनाफ़ो वधीक बहितरु रहंदो इनशाअल्लाह, ऐं उन में बरकत हूंदी इनशाअल्लाह ताला। असां सभई मुल्क मिलत जे लाइ गॾिजी पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। आमीन आमीन। सुठो ख़ूबसूरत सुहिणो मैसेज तव्हांजो। इसरार साहब इन शॉर्ट तव्हां खां मैसेज वठंदासीं। मैसेज इहो ई आहे जीअं इंसानियत जी ख़िदमत जो रमज़ान शरीफ़ जो महीनो असांखे सेखारे इहो थो, हूअं ई असांजो इस्लाम असांखे इहो ई सेखारे थो, इंसानियत जी ख़िदमत, पंहिंजी ख़ुदी खे मारियो। ज़बरदस्त तव्हांजो मैसेज। ऐं वरी थैंकफुल आहियां तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो आहे असांजी ट्रांसमिशन में, तव्हां आयो ऐं ट्रांसमिशन यकीनन अॼु जेको समाओ आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो, ख़ूबसूरत लॻो हूंदो। ऐं मुफ्ती साहब तव्हांजी महिरबानी, इंटायर टीम थैंकफुल आहे। तव्हां असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। ॿिन्हिनि भाइरनि जी मां थैंकफुल आहियां, तव्हां आयो असांजी ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणायो। ऐं इसरार साहब तव्हां सां फॉर्मी जो ही गिफ्ट पैक गॾु वेंदो ऐं असांजा भाउ मौजूदु आहिनि अली फैज़ान तव्हां सां क्विज़ जो गिफ्ट बॉक्स आहे, तव्हां महिमान बणिया क्विज़ वारनि जा। ऐं उनखां अलावा दिलदार अली मल्हा भाउ सां शामिलु रहिया, तव्हां नेल्सन जा महिमान रहिया। ऐं इलाही थैंकफुल आहियां भाउ असलम जी बि। नाज़रीन हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में रहियो आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन अॼु जी ट्रांसमिशन में भरपूर सहकार रहियो नेल्सन जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं चयो वञे थो रंग ज़िंदगी जो। उनखां अलावा भरपूर सहकार असां सां मौजूदु रहियो टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक ऐं विटामिन सी सां भरपूर आहे, विटामिन डी सां भरपूर आहे, नाज़रीन ज़िंक सां भरपूर आहे ऐं डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि। तव्हांखे आसानी सां कंहिं बि शॉप ते मिली वेंदा, तव्हां वठी सघो था ऐं रमज़ान खे रिफ्रेशिंग बणाए सघो था। नाज़रीन भरपूर असां सां अॼु जी ट्रांसमिशन में सहकार रहियो क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको,
हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु रहियो, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही वाइटल जी। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो ऐं भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में मौजूदु रही फॉर जी। एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे। टपाल मेज़बान जी सिंध जो शान टपाल मेज़बान मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाहिद।